बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। तव्हां ॾिसी रहिया हो प्रोग्राम वॉइस इट विद KTN न्यूज़। आहियां लैला निसार। नाज़रीन, प्रोग्राम में तमामु अहम ॻाल्हियूं असीं करण वारा आहियूं। कोशिशि कंदासीं त तव्हांखे हिन प्रोग्राम जे ज़रिए असीं मसइलनि जो हल जेको आहे ॿुधाए सघूं, सॉल्यूशन्स तव्हांखे ॾेई सघूं। अॼु असीं ॻाल्हि कंदासीं त जीअं तव्हां ॾिठो आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम लखे माण्हुनि खे जेको आहे उन प्रोग्राम जे ज़रिए खोड़ पैसा मिलनि था। अॼु प्रोग्राम जो मक़सदु इहो न आहे त असीं बेनज़ीर इनकम सपोर्ट ते वेही करे तंज़ कंदासीं, पर असीं ॻाल्हि इहा कंदासीं त छा असांजा हुकुमरान जेके आहिनि उहे पंहिंजे माण्हुनि खे एम्पावर करण बदिरां पिन तरफ़ धिके रहिया आहिनि। ऐं जेकॾहिं असीं हिन प्रोग्राम जी मख़सूस तौर ते ॻाल्हि कयूं त तव्हां ॾिठो हूंदो त हिन ई हफ़्ते जेको आहे कुझु औरतूं शदीद नमूने ज़ख़्मी थी पयूं आहिनि। हिकु त गर्मी बि ऑलरेडी तमामु घणी आहे, उन जी शिदत में बि ॾींहं ब ॾींहुं इज़ाफ़ो थींदो वञे पियो। ॿियो पैसनि जे चकर में हू तव्हां ॾिसो त बेनज़ीर इनकम सपोर्ट जे मरकज़ी सेंटर ते कीअं भाॼ पई, जंहिंजे नतीजे में 20 औरतूं जेके आहिनि ज़ख़्मी थियो। तव्हांखे साइड में जेको आहे फुटेजिस बि नज़र ईंदियूं हूंदियूं त रश केतिरी न वधीक आहे, केतिरे क़दुरु हीअ रश तव्हांखे नज़र अचे थी। ऐं तव्हां सोचे सघो त हिन गर्मीअ जहिड़ी मुंद में ही जेके मायूं पैसा वठणु वञनि थियूं, बल्कि 2 हफ़्ता अॻु में नाज़रीन त हिकु औरत जो जेको पुटु आहे उहो बि पंहिंजो विञाए वेठी, साह बूसाट ॼण सबबु, गर्मीअ जी शिदत जी सबबु, एतिरी उस में ॾींहं जो जेको आहे वञनि थियूं। उते पैसा कटौती बि थियनि था, ख़ैर उहे हिकु अलॻि मामला आहिनि, ठीकु आहे, थींदा हूंदा। पर ॻाल्हि इहा आहे त असीं छा गुरबत महांगाईअ जो ख़ात्मो इन्हनि प्रोग्राम्स जे ज़रिए करे सघूं था, ऐं आख़िर सॉल्यूशन्स छा आहिनि। जेके औरतूं हुनरमंद आहिनि, खोड़ अहिड़ा प्रोग्राम्स बि हलनि था जंहिंजे ज़रिए औरतूं पंहिंजे हुनर जो मुज़ाहिरो कनि थियूं ऐं उन्हनि खे नतीजे में जेको आहे उन्हनि जो मुआवज़ो बि मिले थो। त असां दुनिया ॾिसो केॾी न तरक़ी करे थी, डिजिटली नमूने टेक्निकली तमामु घणो अॻिते निकिरी चुकी आहे। त असां छा तालीम में बि पोइते पियल आहियूं ऐं असांजा हुकुमरान सॉल्यूशन्स ॾियण जे बदिरां, एम्पावर करण जे बदिरां पिन जी तरफ़ असांखे धिके रहिया आहिनि। आख़िर कजे त कजे छा। कुझु एक्सपर्ट्स असीं पंहिंजे प्रोग्राम में उन्हनि खे दावत ॾिनी आहे, उन्हनि खां पुछंदासीं त असां ख़ासि करे पंहिंजी औरतुनि खे कीअं एम्पावर करे सघूं था, कीअं हुननि जी असीं मदद करे सघूं था। छो हीअ जेकी बुख बदहाली वारो दौरु आहे इहो हिकु कड़वी हक़ीक़त बणिजी चुको आहे, नो डाउट। असीं ॾिसूं त ख़ासि करे कचे जा जेके इलाइक़ा आहिनि, हिकु आम माण्हू जी असीं ॻाल्हि करे वठूं जेको सैलरीड क्लास हुजे थो, उन जूं ज़रूरतूं पूरियूं करणु तमामु ॾुखियूं थी वियूं आहिनि। त हीअ जेके कचे वारी आबादी में आम माण्हू रहे थो, इन जी ज़िंदगी तव्हां उनजो पाण ई अंदाज़ो लॻाए सघो था त केतिरी न मुश्किल में हूंदो। अञा त उन्हनि जूं एतिरा ख़र्चा वग़ैरह कोन आहिनि, हू पंहिंजे बुख पूरी करण जे लाइ जेको आहे स्ट्रगल कंदा रहनि था। सो बहरहाल प्रोग्राम में अॻिते वधां थी ऐं तव्हां सां महिमाननि जो तारुफ़ कराईंदी हलां थी। असीं पंहिंजी औरतुनि खे डिजिटली कीअं एम्पावर कयूं, कीअं असां जेको आहे हू नंढड़ा नंढड़ा कारोबार करे सघनि थियूं, ऐं छा हुकूमत ई जहिड़े क़िस्म जा प्रोग्राम्स खणी अचे थी, छा इहे सुठा हल आहिनि, सुठा सॉल्यूशन्स आहिनि, इन्हनि सां का तब्दीली अची सघे थी या सिर्फ़ु जेको आहे एतिरी का ख़ासि तब्दीली नथी अची सघे। सो महिमान जो तारुफ़ कराईंदी हलां थी। मूंखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे फ़िज़ा पिताफ़ी साहिबा, जेके नामे वारियूं समाजी कारकुन आहिनि, गॾोगॾु लेखक बि आहिनि। हुननि मख़सूस तौर ते जेके पंहिंजा कुझु किताब लिखिया आहिनि उहे औरतुनि जी एम्पावरमेंट जे हवाले सां ई लिखिया आहिनि। फ़िज़ा साहिबा, अस्सलाम वालेकुम, तव्हांजी महिरबानी, तव्हां अहम मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ टाइम कढियो। ऐं ॿिए तरफ़ नाज़रीन मूंखे जॉइन कयो आहे शाहिदा राजपर साहिबा, जेके चेयरपर्सन फाउंडर प्रेसिडेंट आहिनि विमेन चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री जूं। शाहिदा साहिबा, अस्सलाम वालेकुम, तव्हांजी बि वॾी महिरबानी, तव्हां टाइम कढियो। ऐं टे तरफ़ वी हैव विद अस शहज़ाना मेमण साहिबा, जेके मैनेजर आहिनि मॉनिटरिंग एंड इवेल्युएशन नेशनल इंक्यूबेशन सेंटर हैदराबाद जूं। शहज़ाना साहिबा, अव्हांखे बि भलीकार कजे थो, तव्हांजी बि महिरबानी, तव्हां टाइम कढियो। ऐं नाज़रीन कोशिशि कंदासीं थोरी देरि में स्पेशल असिस्टेंट टू CM ऑन IT आहिनि जेके तंज़ीला कमराणी साहिब, उन्हनि असां कमिट ऑलरेडी कयो आहे, उन्हनि खे असीं प्रोग्राम में वठण जी कोशिशि कंदासीं त हू आख़िर छा कनि पियूं, ऐं कुझु अहिड़ा वाइदा गुज़िरियल प्रोग्राम्स में उहे बि असां सां करे वियूं हुयूं यूथ जे लाइ, त असीं ही प्रोग्राम्स आणणु वञूं पियासीं। हाणे उन्हनि खां सवाल ज़रूरु कंदासीं त उन्हनि प्रोग्राम्स जो आख़िर थियो त थियो छा भला। सो तमामु महिमाननि जी इजाज़त खां ऐं शुरूआति जेको आहे फ़िज़ा खां करणु चाहींदसि, छो त हू हिकु समाजी कारकुन बि आहिनि, ऐं पोइ असीं सॉल्यूशन्स जी तरफ़ या रूट कॉज़िस या रूट प्रॉब्लम्स जी तरफ़ जेको आहे नाज़रीन ईंदासीं। फ़िज़ा साहिबा, तव्हांजी तरफ़ मां अचणु चाहींदसि, तव्हां खां जीअं तव्हां जेको आहे तालीम ते बि ऑलरेडी कमु कयो पिया, उहो कंहिंखां ॻुझो न आहे। तव्हां औरतुनि छोकिरियुनि जी तालीमनि ते ॻोठनि में वञी करे तव्हां उन्हनि खे फैसिलिटीज़ प्रोवाइड कयो था। हिकु कैंपेन तव्हां बाक़ाइदा स्टार्ट कई आहे जंहिंजो कलर्स ऑफ होप नालो आहे। तमामु सुठी कैंपेन आहे जंहिंमें तव्हां तालीम ते कमु कयो पिया। पर हीअ जॾहिं असीं पंहिंजे इर्द गिर्द नज़र फेरायूं था त बुख बदहाली तमामु घणी नज़र अचे थी, जंहिंमें ख़ासि करे तव्हां हिन प्रोग्राम जो मिसाल वठो
केॾियूं न औरतूं जेके आहिनि धिका थाॿा खाई करे उन 10-11 हज़ारनि जे लाइ वञनि थियूं त छा इहो हिकु सुठो हल आहे मस्बत हल आहे जेके ही मसइला हुजनि था त आख़िर हल हुजे त छा हुजे ही जेके हुकुमरान असांखे हल ॾियण जी कोशिशि कनि था इन्हनि खे तव्हां कीअं ॾिसो था सबका पहिरीं थैंक यू सो मच लैला फॉर गिविंग मी अपॉर्चुनिटी टू बी थैंक यू हियर ऐं बेनज़ीर सपोर्ट प्रोग्राम जेको आहे या अहिड़ा जेके ॿिया प्रोग्राम आहिनि उन्हनि प्रोग्राम जो एक्चुअली हाणे उहो ज़मानो जेको पुराणे ज़माने में हिकिड़ी सिलेबरी जो हिकिड़ो कन्वेंशनल सिलेबरी हूंदी हुई जंहिंमें तव्हां माण्हुनि खे ख़रीदंदा हुयो पाण वटि रखंदा हुयो वरी उन्हनि सां जहिड़ो बर्ताव करणु चाहियो कंदा हुयो बेसिकली उन्हनि जो फ्यूचर तव्हांजे हथ में हूंदो उन्हनि जी ज़िंदगी तव्हांजे हथ में हूंदी आई थिंक बेनज़ीर सपोर्ट प्रोग्राम इज़ अ काइंड ऑफ सेम थिंग लेकिन इनमें तव्हां फिज़िकली माण्हुनि खे नथा कयो तव्हां ज़हनी तौर ते माण्हुनि खे स्लेव था कयो हिकिड़ो माण्हू आहे या हिकिड़ो ख़ानदान आहे जंहिंखे हिकिड़ी बेसिकली हिकिड़ी ईज़ी मनी आहे ठीकु आहे ऐं एतिरी गुरबत जे दौर में जंहिं ख़ानदान खे तव्हां हिकिड़ी ईज़ी मनी ॾियो था भले हुनजो अमाउंट घटि हुजे या वधि हुजे त हिकु त उहा उन्हनि खे तव्हांखे डिपेंडेंस बेसिकली व्हेन वी आर वर्किंग ऑन एम्पावरमेंट जॾहिं ॻाल्हि असां एम्पावरमेंट जी कयूं था वरी असां कयूं जेको आहे जेका असांजी मेथोडोलॉजी आहे उहा वरी डिपेंडेंस वधाइण वारी आहे त कॾहिं एम्पावरमेंट थींदी हिकु त असां उन्हनि खे डिपेंडेंट था करे छॾियूं हिकु माण्हू आहे जंहिंखे हर महीने में जेतिरो बि अमाउंट आहे उहो मिले थो त उहो छो माना ॿियनि शयुनि में कमु कंदो छो महिनत कंदो ठीकु आहे सही सेकेंडली मां इहा शइ पाण शइ जी गवाह आहियां त मां जॾहिं लास्ट इलेक्शन थी या उनखां पहिरीं इलेक्शन थी त उन टाइम काफ़ी माण्हू जेके आहिनि उन्हनि पीपल्स पार्टी जी बुराई कंदा आहिनि या कंहिं बि पार्टी जी बुराई था कनि वरी जॾहिं उन्हनि वटि अहिड़ा प्रोग्राम आहिनि त उहे चवंदा आहिनि असांखे असांजे इलाइक़े जे फलाणे MP फलाणे MNA चयो हुयो त तव्हां जॾहिं स्टैम्प हणंदो न त माना ठपो हणंदो तव्हांखे जेको आहे ख़बर तव्हांजी रिकॉर्ड थींदी ऐं ख़बर पइजी वेंदी तव्हांजा पैसा रुकिजी वेंदा हाणे हिकिड़ो एतिरो ग़रीब ख़ानदान आहे ऐं उहो डिपेंडेंट थी चुका उन शइ ते वरी तव्हां उनखे मिसयूज़ कयो था उनखे एतिरो नॉलेज न आहे एतिरी अवेयरनेस ई न आहे तव्हां उन जी इन इनोसेंस खे चइजे या लेक ऑफ अवेयरनेस खे तव्हां उनखे यूज़ करे पंहिंजे फ़ाइदे में वठो त दैट मीन्स की इन जे पोयां जेका फिलॉसफी आहे उहा उन्हनि खे एम्पावर करणु न आहे उन्हनि जी हेल्प करणु न आहे उनखे सपोर्ट करणु न आहे पर कुझु ॿियो मक़सदु आहे पर्सनल ठीकु आहे फर्स्ट थिंग सेकेंडली इहो कोई लॉन्ग टर्म सोल्यूशन न आहे इहो कोई सस्टेनेबल सोल्यूशन न आहे त तव्हां कंहिं माण्हू खे पैसा ॾियो ठीकु आहे हज़रत अली जो हिकिड़ो कॉल आहे जंहिंखे मां ॾाढो बिलीव कंदी आहियां त तव्हां माण्हू खे सोर्स ऑफ इनकम ॾियो इनकम न ॾियो छाजे करे इनकम डिपेंडेंट कंदी आहे माण्हू खे ऐं सोर्स ऑफ इनकम उनखे इंडिपेंडेंस ॾींदी आहे तव्हां उन्हनि खे स्किल्स सेखारियो तव्हां उन्हनि खे हुनर सेखारियो तव्हां उन्हनि खे तालीम ॾियो ताकी उहे कुझु पाण करे सघनि फ्यूचर में केतिरे ताईं तव्हां उन्हनि खे डिपेंडेंट कंदव हिकु त इहो मसइलो आहे ॿियो वरी जेको सेकेंड प्रॉब्लम आहे उहो आहे त उनजी तरीक़ोकार छा आहे उनजो तरीक़ोकार बि ग़लति आहे नंढड़ो हिकिड़ो मरी वियो हुयो कुझु टाइम पहिरीं वरी हिकिड़ी माई जी डेथ थी आहे एतिरा माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि हिकु त उनखे ह्यूमिलिएशन थिए थी माना हिकिड़ो अच्छा फिज़ा ॿ पॉइंट्स तव्हांजूं अची वयूं ऐं उहे ई जेको आहे ॿियनि महिमान जी तरफ़ खणी वञणु चाहियां थी पोइ वधीक असीं जेको आहे हिन जी डेप्थ में डिस्कशन कयूं था त आख़िर छा कजे शाहिदा साहिबा तव्हांजी तरफ़ तव्हां खां बि क्विकली जेको आहे पुछणु चाहींदसि इन हवाले सां जीअं फिज़ा ॻाल्हि कई त हीअ जेकी एम्पावरमेंट करण जी हुकूमतूं कोशिशि कनि थियूं दरअसल उहा डिपेंडेंस जी तरफ़ धिके थी असांखे ऐं हीअ को लॉन्ग टर्म सॉल्यूशन न आहे अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम्स इंट्रोड्यूस करे त इन ते तव्हां छा चवंदा छा वाक़ई में तव्हांखे बि लॻनि था त इहे सुठा हल आहिनि या को मसइलो इन जे पोयां मूंखे नज़र अचे थो बीइंग अ वुमन एंटरप्रेन्योर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम लीला थैंक यू जज़ाकल्ला तव्हां इहो असांखे मौक़ो ॾिनो त तमामु हिन अहम मौज़ू ते असां ॻाल्हाए सघूं हिन वक़्तु जेको असांजे सिंधी औरत जे लाइ हीउ मौज़ू तमामु अहम आहे ऐं हर उहा औरत चाहे उहा शहरी हुजे चाहे बहिराड़ी जी हुजे त हिन जेको बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे इहो टोटली मां ईअं चवणु चाहींदमि त औरतुनि खे बिल्कुलु नाकारा करण जी कोशिशि आहे सम्झो अच्छा छो जेके असांजे वुमन चैम्बर ऑफ कॉमर्स जे हवाले सां मां ॻाल्हि कंदमि त असां जितां जितां असांजूं आर्टिज़न्स आहिनि जेके कमु कंदियूं हुयूं हींअर रेशो घटिबियो पियो वञे अच्छा हो करण जे बजाए जेके असां हुनजो चवणु इहो आहे त तव्हां अचो थियूं अॼु बसि हिकिड़ो कमु कयो असांखे सिर्फ़ु कार्ड ठहिराए ॾियो ॿियो असांखे तव्हां मां कुझु खपे मतिलबु इन जो चवण जो मक़सदु इहो त तव्हां असांखे सिर्फ़ु कार्ड ठाराए ॾियो असांखे बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा मिलंदा असां वेठे उन्हनि ते पंहिंजो टाइम गुज़र कंदासीं बाक़ी उन्हनि खां हुनर हूंदो हुयो जेको असां बाक़ाइदा उन ते फ़ख़्रु कंदा आहियूं
त उहो इन सूरत में घटिबो पियो वञे। असांजी औरत बिल्कुलु उन तरफ़ हली वई आहे त हाणे आसिरे में वेठी हूंदी त 3 महीना थियण वारा आहिनि, हाणे मूंखे पैसा मिलंदा। मोस्टली मूं वटि जेके लेडीज़ ईंदियूं आहिनि जेके असां तमामु बहितरीनु आर्टिज़न्स हुयूं, जेके तमामु सुठो कमु कंदियूं हुयूं, जिन खे असां प्रमोट कयोसीं, जिन खे असां अॻिते आणण जी कोशिशि कईसीं, त हाणे अॼु उहे ईअं वेही वयूं आहिनि त भई सॼो ॾींहुं लॻी थो वञे असांखे कमु करण में, असांखे उहो नथो थिए। ऐं इन करे असां जेकॾहिं जिनखे तव्हां प्रमोट करण जी कोशिशि कई, हाणे अची करे तव्हांखे चवनि थियूं त असां कार्ड ठारायूं ऐं असांखे उहे पैसा जेके आहिनि मिली वञनि। शाहिदा साहिबा वरी तव्हांखे ॾींदसि मौक़ो, तंज़ीला साहिबा बि मौजूदु आहिनि, पर उनखां अॻु में क्विकली आऊं शहज़ाना साहिबा खां थोरो पुछी वठां त पोइ असां मैडम तंज़ीला जी तरफ़ बि हलूं था। तंज़ीला साहिबा बि असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम तंज़ीला साहिबा, वॾी महिरबानी तव्हां टाइम कढियो। तंज़ीला साहिबा थोरो मूंखे सिर्फ़ु 2 मिंट ॾिजो, तव्हां जेको आहे शहज़ाना साहिबा खां मौक़िफ़ शामिल करे वठां, उहे असां खां ऑलरेडी शामिल आहिनि। शहज़ाना साहिबा, तव्हांजो छा ख़्यालु आहे इन बाबति जेकी असीं डिस्कशन कयूं पिया? तव्हां ऑलरेडी जेको आहे नेशनल इंक्यूबेशन सेंटर में एज़ अ मैनेजर तौरु कमु कयो पिया, तव्हां छा इन्हनि सॉल्यूशन्स खे सुठो सम्झो था, अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम्स जेके इंट्रोड्यूस कराया वञनि था? अस्सलाम वालेकुम। ऐं आउं सभिनी खां पहिरीं त आउं मुतफ़िक़ थींदसि ॿिन्हिनि लेडीज़ सां, फिज़ा ऐं शाहिदा साहिबा जेका बि ॻाल्हि कई उहा बिल्कुलु परफेक्ट आहे। असां ही अहिड़ी वारियूं स्कीम्स जेके आहिनि, जेके फाइनेंसिंग ॾियण जूं जेके स्कीम्स आहिनि, कि बसि उन्हनि खे पैसा ॾेई छॾियासीं या उहे घर वेठा आहिनि, इहे शयूं माण्हुनि खे इंट्रोड्यूस कराए उन्हनि खे घर ते विहारियूं पिया। असां उन्हनि खे को भलो न पिया कयूं। ऐं अगरि असांखे उन्हनि खे पंहिंजे पेरनि ते खड़ो करिणो आहे, बीहारणो आहे, त उन्हनि खे जे लाइ उन्हनि खे स्किल्स ॾियणु घुरिजनि। आउं टोटली एग्री कयां थी त ही प्रोग्राम जेके आहिनि उहे बिल्कुलु फज़ूल आहिनि ऐं उन्हनि खे इन्हनि प्रोग्राम जी तरफ़ ॾियण खां बजाए बहितर आहे कि उन्हनि जे लाइ कुझु ॿियो प्लान कयो वञे। ऐं डेफिनेटली तमामु मतिलबु फीमेल्स जे लाइ त अञा वधीक इहा प्रॉब्लम आहे न कि किथे निकिरी बि नथियूं सघनि, ऐं उनखां पोइ अगरि निकिरी सघनि थियूं त उन्हनि खे का अपॉर्चुनिटी नथी मिले, या उन्हनि जे लाइ जेके परेशानियूं आहिनि उहे वधीक क्रिएट कयूं थी वञनि। त उनजे करे अहिड़ा उहे फैसिलिटीज़ जेके आहिनि उहे फैसिलिटेशन्स एतिरियूं क्रिएट कयूं वञनि जो हू पाण कुझु करे सघनि। त इहो बहितर आहे कि असां जेके हिन वक़्तु ताईं तक़रीबन 400 बिलियन मुंहिंजे ख़्याल सां हींअर बजट में इन जे प्रोग्राम जे लाइ, त एतिरो अगरि अमाउंट असां कंहिं ॿी फैसिलिटीज़ खे अरेंज करण में लॻायूं त शायदि हुननि जे लाइ अञा वधीक बहितर थी सघे। ठीकु आहे शहज़ाना साहिबा। तंज़ीला साहिबा, हाणे असीं तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदासीं। थैंक यू, तव्हां टाइम ॾिनो। तंज़ीला साहिबा, अगरि मां तव्हांखे कंसाइज़ली ॿुधायां त इन्हनि 3 लेडीज़ जेको आहे मुख़्तलिफ़ शोबनि सां जेके तालुक़ रखनि थियूं, उनजो चवणु आहे त असांजो मक़सदु बिस्प ते को वेही करे तंज़ करणु न आहे, पर जस्ट गुज़िरियल हफ़्ते कुझु वाक़िया अहिड़ा थिया आहिनि तंज़ीला साहिबा जंहिंमें भाउ जे सबबु जेको आहे औरतूं ज़ख़्मी थियूं आहिनि, किन पंहिंजी औलाद बि विञाई आहे। ठीकु आहे, उहा उन्हनि जी बि ग़लती हुजी थी सघे थी त हू पंहिंजा ॿार जेके आहे छो खणी वञनि थियूं, पर उनजे पोयां बि खोड़ ॿिया सॉल्यूशन्स अची सघनि था त शायदि उन्हनि जे घर में को हुजे न उन्हनि जे ॿारनि खे संभालण वारो। पर बहरहाल मक़सदु इहो आहे, ही चवनि ईअं थियूं त ही जेके प्रोग्राम्स आहिनि ही एम्पावरमेंट जे बजाए पंहिंजे पेरनि ते बीहण जे बदिरां उन्हनि औरतुनि खे जेको आहे पिन जी तरफ़ या इन्हिसारी जी तरफ़, डिपेंडेंस जी तरफ़ धिकनि था। यानी ही को लॉन्ग टर्म सॉल्यूशन न आहे। ऐं जीअं मैडम शाहिदा ॻाल्हि कई त जिन औरतुनि खे असीं कमु सेखारींदा हुआसीं, प्रोमोट कंदा हुआसीं, उहे अची करे हाणे असांखे चवनि थियूं त भई असांखे बिस्प जो कार्ड ठाराए ॾियो त असांजे जेको आहे कुझु पैसा अची वञनि। तव्हां छा सम्झो था इहा गुफ़्तगू ॿुधी करे? न, यकीनन मुंहिंजी भेण जी जेका राय आहे उहा ग़लति आऊं कोन चवंदसि, त जो बिस्प जेको प्रोग्राम आहे उहो घण रुखियो प्रोग्राम आहे। त जंहिं तरफ़ खां मुंहिंजूं भेणूं उन प्रोग्राम खे ॾिसनि पियूं, यकीनन उन्हनि खे सही, उन्हनि जी जेका राय आहे उन्हनि जे लाइ एतिराम आहे। पर आऊं चाहींदसि जेकॾहिं मूंखे 2 मिंट ॾींदा प्रोग्राम खे तव्हांखे सम्झाए वठां कि मुंहिंजूं जेके भेणूं आहिनि उहे पूरी तरह सां कनेक्टेड आहिनि सिस्टम सां। जेके मासिस में असांजूं औरतूं आहिनि, ग़रीब औरतूं मौजूदु आहिनि, उन्हनि सां कनेक्टेड आहिनि, त उन्हनि ताईं ही मैसेज पंहिंजो पहुचाए सघंदियूं। ऐं गॾोगॾु इहो बि आउं ॿुधाईंदसि त किथे किथे ज़रूरत आहे असां बीइंग गवर्नमेंट बिस्प खे सुधारा आणण जी, ऐं काफ़ी उन में असां अॻिते वधी बि चुका आहियूं। पहिरियां त बिस्प हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम आहे जंहिंखे वर्ल्ड वाइड ठारायो वञे थो, दुनिया सॼी में इन जी रिप्लिका कई वई आहे डिफरेंट कंट्रीज़ में। एक्चुअली उहो इन करे जो बिस्प जो मक़सदु हरगिज़ इहो कोन्हे त कंहिं बि ग़रीब औरत खे महीने ते या 3 महीननि खां पोइ पैसा ॾेई छॾनि। हुननि जो हिकिड़ो पर्टिकुलर स्कोर आहे जंहिंमें जेके एलिजिबल औरतूं उहे आहिनि जेके जिन जी एज तमामु घणी आहे, मतिलबु 60+ 50+ औरतूं
जेके कोई नॉर्मल हुनरी सिखिया या कम या ॿाहिरि वञी कुझु कमु नथियूं करे सघनि ऐं उन्हनि जो स्कोर वधीक उहे एलिजिबल थी थियूं वञनि जेकॾहिं उन्हनि जो हस्बैंड मौजूदु न आहे ऐं केरु कमाइण वारो न आहे ऐं उनखां वधीक एलिजिबल थी थियूं वञनि जेकॾहिं उन्हनि वटि का ॿी कमज़ोरी बि मौजूदु आहे का माज़ूरी बि हुन में शामिल आहे त चवण जो मतिलबु आहे बिस्प उन्हनि औरतुनि जे लाइ न आहे जेके घर में वेठियूं सिलाई कढ़ाई कनि या माना कोई कमु करे सघनि उन्हनि खे बिस्प में स्कोर जेके तव्हां अधु ॾिठो हूंदो घणे भाङे शिकायतूं आयूं हूंदियूं त असांजा तॾहिं पैसा ई नथा अचनि एक्चुअली उहे औरतूं आहिनि जेके स्कोर जे हुन लेवल ते आहिनि जेके पाण कुझु करे सघनि थियूं इन जे लाइ हिक ई टाइम ते सिंध गवर्नमेंट 700 जहिड़ा प्रोग्राम उन्हनि औरतुनि जे लाइ शुरू कया आहिनि असां यकीनन इहो त ॾिसूं था त पैसा मिलनि पिया औरतुनि खे लेकिन असां ॿिए पासे इहे बि ॾिसूं त बिस्प हिकिड़ो कैटेगोरिकली हिकिड़ो औरतुनि उन्हनि खे सिलेक्ट कयो आहे जेके कम पाण नथियूं करे सघनि या जिन खे को का बि हुननि जी ॿी का अर्निंग जिन जी न आहे उहो जेको डिजिटल हुननि जी हींअर एवोल्यूशन थिए पई डेली बेसिस ते उनमें उन्हनि औरतुनि खे जेके कुझु करे सघनि थियूं सघारियूं आहिनि या उन्हनि जी फैमिली में को अर्न करे सघे थो त उन्हनि खे माइनस कयो पियो वञे ऐं इहे माइनस या जेका कैलकुलेशन आहे या कंटिन्यू रहंदी बिल्कुल तंजीला साहिबा इहो सुठो आहे असीं प्रोग्राम इहो बि पहिरियों क्लियर कयोसीं असीं जस्ट उन ते मिसाल ॾिनो या असीं पर्टिकुलर तौर ते उन ते ॻाल्हाइण कोन चाहियूं पिया त असीं ठीकु आहे उन्हनि औरतुनि खे उहे पैसा ॾिना था वञनि ठीकु आहे फेयर इनफ आहे पर तव्हां ॾिसो त हाणे गर्मी जी शिदत में बि इज़ाफ़ो थी वियो आहे किथे किथे बहितरी जी गुंजाइश जेका आहे उहा तमामु घणी मौजूदु आहे पर असीं ॻाल्हि दरअसल अॼु प्रोग्राम में कयूं था त असीं पंहिंजी औरतुनि खे आख़िर एम्पावर कयूं त कीअं कयूं दुनिया तेज़ी सां तरक़ी कंदी वञे पई ऐं औरतुनि खे असां डिजिटली या टेक्निकल नमूने सां आख़िर कीअं उन्हनि खे अॻियां आणियूं जीअं तव्हां सरसो जहिड़नि प्रोग्रामनि जी ॻाल्हि कई पहिरियों त इहो ॿुधायो त बहितरी जी गुंजाइश किथे किथे आहे तव्हां ॾिसो ही ज़ख़्मी थियूं थियनि भाॼ थी थिए कॾहिं कंहिंजी औलाद थी जेको आहे गुज़ारे वञे असीं ख़ैर प्रोग्राम में शाज़िया मरी साहिब खे दावत ॾियण जी कोशिशि कईसीं पर तव्हां बि ज़ाहिर हुकूमती नुमाइंदो आहे त असां तव्हां सां बि इन हवाले सां ॻाल्हाइण चाहींदासीं त आख़िर किथे जी बिल्कुलु तव्हां सही चयो मूं चयो न तव्हां कुझु असांजे तरफ़ खां बि कमियूं आहिनि जिन खे पूरो करणो हुयो वन ऑफ दैट के तव्हां जेके औरतूं अचनि थियूं उन्हनि खे कहिड़ी तरह सां फैसिलिटेट कयो वञे गवर्नमेंट हींअर ATM कार्ड ठाराइण जी तरफ़ वञे पई ताकी औरतूं जेका बि चाहे असांजी भेण पंहिंजी मर्ज़ी सां वञे जॾहिं बि चाहे हफ़्ते खां पोइ वञे महीने खां पोइ वञे पंहिंजा पैसा विथड्रॉ कराए अचे उनजो अकाउंट हुजे मौजूदु इन तरफ़ गवर्नमेंट वञी चुकी आहे डिजिटल रजिस्ट्रेशन बि उहा शुरू थी वई हली आहे जेका क्लियर कट कंदी उहे औरतूं जेके एलिजिबल न आहिनि उन्हनि खे हिकु तरफ़ कंदी बहरहाल असां वरी बि तव्हांजी ॻाल्हि ते ईंदसि असां पर्टिकुलरली बेस ते नथा ॻाल्हायूं पिया ऐं जॾहिं असां विमेन एम्पावरमेंट जी ॻाल्हि कयूं था त इहा इहो बग़ैर इकोनॉमिकली एम्पावरमेंट जे इहा हिकिड़ी फुज़ूल ॻाल्हि थी वेंदी हली त असां का मतिलबु इहा सिर्फ़ु ॻाल्हि ई रहिजी वेंदी हली त असां विमेन्स खे एम्पावर कयूं जेकॾहिं का औरत ॿ रुपया कमाए पंहिंजे घर में नथी खणी अचे ऐं 100 दफ़ा चई चुकी आहियां त उन माई खां इहो बि नथो पुछो वञे त अॼु ॾींहं में भाॼी कहिड़ी रधंदी बाक़ी फ़ैसिला त परे जी ॻाल्हि आहे असांखे औरत खे एम्पावर करण लाइ ज़रूरी आहे त असांजी औरत कारआमद फर्द हुजे उहो जेको कमु करे पहिरियों त उनजो कमु रिकॉग्नाइज़ थिए छो जो असांजी औरत तमामु घणो कमु करे थी ॿनी में पंहिंजे मुड़ुस सां कमु करे थी वरी घर अची कमु करे थी त पहिरीं ज़रूरी आहे त उनजे उन कम खे रिकॉग्नाइज़ करे वञे ऐं उन रिकॉग्नाइज़ेशन जे एवज़ हुनखे का हुनजी उजरत ॾिनी वञे ठीकु आहे वरना मर्द असांजी औरत खे ईअं ई ढगे ढोर वांगुरु वाहींदो रहंदो ऐं असांजे सिस्टम में ॾिठो वञे त ढगो बि त सुबुह खां वठी शाम ताईं ॿनी में कमु कंदो आहे लेकिन हुनखे कहिड़ी उजरत मिलंदी आहे मां सवाइ गाह जे ऐं पुठियां तपरी जे सो चवण जो मतिलबु मुंहिंजो ज़ाती तौर ते मञण इहो आहे त औरत कहिड़ी बि स्टेज ते हुजे उनखे जेकॾहिं असां एम्पावरमेंट जी ॻाल्हि करियूं था त ज़रूरी आहे त इकोनॉमिकली असां उनखे पहिरियां एम्पावर कयूं पोइ असांजा स्टेजिस अची था वञनि कुझु पढ़ियल लिखियल औरतूं आहिनि कुझु हुनरमंद औरतूं आहिनि कुझु घर पर ख़ैर खोड़ औरतूं जेके आहिनि जीअं शाहिदा साहिबा जहिड़ियूं आहिनि इन्हनि जा जीअं हे विमेन चैम्बर वग़ैरह पंहिंजो इस्टेब्लिश करे वेठियूं आहिनि त इन्हनि खे बि मुंहिंजे ख़्याल में हुकूमत जी सपोर्ट घुरिजे थी या जीअं सरसो जहिड़ा प्रोग्राम्स आहिनि ठीकु आहे उहे बि वञी करे औरतुनि खे मुआवज़ो ॾियनि था पर खोड़ शिकायतूं उन प्रोग्राम मां बि ईंदियूं रहनि थियूं त उहो मख़सूस या पर्टिकुलर मुआवज़ो जेको आहे उन्हनि औरतुनि ताईं पुॼे कोन थो उन ते ख़ैर असीं अञा वधीक प्रोग्राम ज़रूरु कंदासीं पर्टिकुलरली इन ई मौज़ू ते त मुआवज़ो मिले थो या नथो मिले शाहिदा साहिबा जहिड़ियूं बि तंज़ीला साहिबा औरतूं आहिनि जेके पंहिंजा ही चैम्बर्स इस्टेब्लिश करे वेठियूं आहिनि त उन्हनि खां बि थोरो पुछी वठूं था त जेका तव्हां राय ॾिनी बिस जहिड़े प्रोग्राम्स जे हवाले सां त उहो इन शइ खे कीअं ॾिसंदियूं शाहिदा साहिबा तव्हां पंहिंजो चैम्बर जेको आहे इस्टेब्लिश करे वेठा आहियो त इन जो को फ़ाइदो औरतुनि खे पहुचे पियो या तव्हां जेका सपोर्ट हुकूमत खां तव्हांखे घुरिबल आहे उहा मिले पई जीअं हुकूमत ॻाल्हि करे पई त हू वेठा आहिनि अवेलेबल आहिनि औरतुनि खे एम्पावर करण लाइ पर जीअं तव्हां जहिड़ा बिज़नेस सेटअप्स बि आहिनि चेम्बर्स आहिनि त इहे कीअं रन थियनि पिया
लीला बिल्कुलु मां तव्हांजी हिकिड़ी ॻाल्हि सां त इतफ़ाक़ कंदमि त असांजो ही जेको प्रोग्राम अॼु जो ॻाल्हाइण जो मक़सदु त बिस प्रोग्राम खे मतिलबु डिनाई नथा कयूं असां नो डाउट बहितरीनु प्रोग्राम आहे इहो जी त चवण जो मक़सदु इहो आहे त हाणे जॾहिं असांजी औरतुनि जे लाइ वुमन चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री उन्हनि औरतुनि जे लाइ आहे जेके बिज़नेस वूमन्स आहिनि जिन जो बिज़नेस रजिस्टर्ड आहे त तव्हां यकीन कयो हैदराबाद में अॼु खां साल अॻु काई बि औरत जेका आहे सा बिज़नेस रजिस्टर्ड न कराईंदी हुई सही कराइण त ॻाल्हि पर हो बिज़नेस पंहिंजो जेकॾहिं नंढो सो कोई बि कंदी हुई त हो शो ई न कराईंदी त कोई मां बिज़नेस बि कयां थी त किथे FBR न अची वञे किथे मूंखे टैक्स न ॾियणो पवे इहे शयूं हुयूं त असांजे ही चेंबर ठहण खां पोइ असांजी जेके आहिनि माशाअल्लाह असां हैदराबाद जूं 200 मेंबर्स आहिनि हैदराबाद जे इर्द गिर्द जा बि कुझु इलाइक़ा आहिनि जिन में जिनजी हिते इन्वॉल्वमेंट थियल आहे त 200 मेंबर्स असांजूं रजिस्टर्ड NTN होल्डर्स मेंबर्स आहिनि हींअर हैदराबाद में ठीकु आहे त उहे तव्हां रजिस्ट्रेशन में मदद कयो था जिन जा बिज़नेस के अॻियां जीअं असांजे कुझु अहिड़ा एग्ज़िबिशन्स बि थियनि था असां हींअर हैदराबाद में जी तारीख़ में पहिरियों दफ़ो तमामु हिकिड़ो 2 मेगा इवेंट असां कराया आहिनि वुमन चेंबर जे तरफ़ां त उहे माशाअल्लाह सां एतिरा कामयाबु इवेंट हुया असांजा त उन्हनि खे इंटरनेशनल लेवल ते ॾिठो वियो आहे ऐं इंटरनेशनल लेवल ते असांजा हींअर उन्हनि सां ॻाल्हियूं बि हलनि पियूं त जीअं असां पंहिंजी प्रोडक्ट उते कीअं खणी वञूं उते डिस्प्ले कयूं त अहिड़ा असांजा बि प्रोग्राम्स कुझु आहिनि त मां गवर्नमेंट खां इहो चाहींदमि त असांजो ही हिकिड़ो इदारो ठहियलु आहे हिन इदारे जी तव्हां सपोर्ट कयो ऐं हिन इदारे जे तहत तव्हां जेके असांजूं रूरल एरियाज़ में असांजूं जेके कमु कंदड़ औरतूं आहिनि सभ खां तव्हां उहो ॾिसो त उन्हनि घरनि में कहिड़ी औरत एतिरी पोटेंशियल आहे जेका कोई कमु करे सघे थी अच्छा बजाए तव्हां अदी जे चवण मूजिबि त 60 खां अबव जेके औरतूं आहिनि ही प्रोग्राम उन्हनि जे लाइ त तव्हां ॾिठो हूंदो त मां कुझु प्रोग्राम्स में इन में वयमि जिते ही पैसा औरतूं कढाइनि पियूं मुंहिंजो विज़िट थियो इतफ़ाक़ सां ते कुझु चङनि भलनि घरनि जूं औरतूं हुयूं सही त मूंखे ॾाढी हैरत थी मां चयुमि ही हिते छाजे लाइ त जिन हिननि जे पैसा आया आहिनि त मूंखे अफ़सोस थियो मां चयुमि हे इन ते हिननि जो त हक़ु कोन्हे को हिननि जो इन ते हक़ु आहे जेके असांजूं अहिड़ियूं औरतूं जेके नथियूं पुॼी सघनि जेके नथियूं कमाए सघनि उन्हनि जो हक़ु आहे पर ख़ैर इहा अलॻि हिकिड़ी बहस आहे पोइ मां इहो चाहींदमि त जेके ही प्रोग्राम जी इनकम औरतुनि खे ॾिनी पई वञे उन्हनि में घरनि में तव्हां ॾिसो त कहिड़ी औरत आहे जेका एतिरी पोटेंशियल आहे जेका कोई कमकार करे सघे थी ऐं उन में पोइ इन्हनि वटि सरसों जहिड़ा प्रोग्राम्स आहिनि ख़ैर फिज़ा ॾे असीं हलूं था फिज़ा साहिबा तव्हां समूरी गुफ़्तगू खे कीअं ॾिसो पिया तंज़ीला साहिबा जी ॻाल्हियुनि सां एग्री कंदव उन्हनि बिस खे बि डिफेंड कयो ऐं थोरो क्लियर बि कयो जी 3 पॉइंट्स मां मैडम तंज़ीला खां थोरो पुछणु चाहींदमि जो सवाल हिकिड़ो इहो त जॾहिं हिननि ॻाल्हि कई त हे जेको आहे 60 प्लस जेके असांजे ख़वातीन आहिनि उन्हनि जे लाइ 60 प्लस जेका असांजी पॉपुलेशन आहे पूरे पाकिस्तान जी दैट इज़ 7% ऑफ टोटल पॉपुलेशन फॉर बोथ मैन एंड वुमेन 7 only 7%. Okay. उन में सिंध में केतिरा आहिनि ऐं उन में औरतूं केतिरियूं आहिनि ठीकु आहे उनजे लाइ 450 अरब बजट में जॾहिं त तालीम जा सिर्फ़ 3 अरब जी 455 बिलियन सही बिल्कुलु ठीकु आहे इनखे तव्हां कीअं जस्टिफाई कंदो पहिरीं ॻाल्हि आहे ॿी ॻाल्हि आहे जॾहिं मैडम हाणे ॻाल्हि कई इम्प्लीमेंटेशन जी त उते असां वियासीं त सुठी फैमिली जा माण्हू औरतूं बि हुयूं न सिर्फ़ु सुठी फैमिली जूं औरतूं सुठी फैमिली मतिलबु जेके अफोर्ड करे सघनि थियूं ठीकु आहे हिते उन असांजो मक़सदु इहो त न सिर्फ़ु उहे औरतूं बल्कि उहे औरतूं यंग तव्हांखे मां ॾिठियूं आहिनि 20s में औरतूं मतिलबु आई एम वेरी कनेक्टेड विथ माई पीपल बिकॉज आई ऑल्सो बिलोंग टू अ पॉलिटिकल फैमिली मूंखे इहो सॼो सिनारियो तमामु सुठो आहे पीपल्स पार्टी सां ई असांजी फैमिली जो तालुक़ु आहे पर जेका शइ क्रिटिकल तरीक़े सां ॾिसजे उनखे उअं ई ॾिसणु खपे त इन जी इम्प्लीमेंटेशन जेका आहे उनजो तव्हांजो मॉनिटरिंग ऐं इवेल्यूशन जो छा प्रोसेस आहे त तव्हां जॾहिं अगरि तव्हांजी इंटेंशन इहा आहे त 60+ औरतुनि खे मिलणु खपे त तव्हांजो ईअं हले इहो त सिस्टम ई न आहे तव्हांखे हाणे हली करे मां पंहिंजे ॻोठ में ॾेखारियां केतिरियूं मायूं आहिनि जेके 20s में आहिनि जेके 30s में आहिनि जेके ॿ जॉब्स कनि थियूं जेके गवर्नमेंट में बि कनि थियूं जेके जेको आहे उहे बि वञी करे बिस जा पैसा वञी करे वठनि थियूं उहे बि पैसा वठनि थियूं ऐं हिकिड़ो मां तव्हांखे ॿुधायां असांजे ॻोठ में खोड़ सारा अहिड़ा माण्हू आहिनि जिन जूं 3 ज़ालूं आहिनि 2 ज़ालूं आहिनि उहे सभु वठनि था
ठीक है उन्हनि में तव्हांजो मॉनिटरिंग एवेल्यूएशन जो छा प्रोसेस आहे, उनजो क्राइटेरिया MPA MNS कीअं डिसाइड कंदा आहिनि जॾहिं उहे सिलेक्शन कंदा आहिनि, फॉर्म भरींदा आहिनि, उन्हनि जो छा क्राइटेरिया, इहो मुंहिंजो सुवाल आहे। सेकंड त जॾहिं मैडम चयो त जेको आहे असांखे सारायो वियो आहे इलाही इंटरनेशनली, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, असां परे परे नथा वञूं, असां क़रीब क़रीब ॾिसूं था, बांग्लादेश खे ॾिसो, मलेशिया खे ॾिसो, चाइना खे ॾिसो, हिते कहिड़ा मूंखे हिकिड़ो कोई अहिड़ो प्रोग्राम ॿुधायो जंहिंमें तव्हांखे सिर्फ़ु पैसा था ॾिना वञनि ऐं जेका मॉनिटरिंग एवेल्यूएशन न आहे ऐं उन्हनि में जेको आहे तव्हांखे मेंटली डिपेंडेंट कयो थो वञे। चाइना जो हिकिड़ो दौरु आयो हो, अगरि तव्हां जेको आहे 10 खां पोइ ते वञो त चाइना में गुरबत अची वई, ठीक है, इलाही गुरबत थी वई। उन्हनि छा कयो, पंहिंजी पॉपुलेशन घटि कई, सिंपल उन्हनि 3 शयूं कयूं, पॉपुलेशन घटि कई, पंहिंजा ॻोठ नया ठाहिया ऐं स्किल डेवलपमेंट कई, ठीक है, उन्हनि को पैसा कोन विराया हुया, उन्हनि स्किल डेवलपमेंट कई हुई। बिल्कुल स्किल डेवलपमेंट ते ही तव्हां जेको आहे मैडम खां सवाल कयो त इहो बहितर रहंदो, छो त बिस में जेके तव्हां सवाल पुछा आहिनि बिल्कुल उन्हनि जो उहो बि नुमाइंदी आहे पीपल्स पार्टी जी, असांखे जवाब ॾेई सघे थी, पर इन ते मुंहिंजी ॻाल्हि प्लीज जी जी बस श्योर कंप्लीट जो। अच्छा, बांग्लादेश में माइक्रो फाइनेंसिंग ते तव्हांखे ख़बर आहे बांग्लादेश इज फेमस फॉर इट कि माइनि खे माइक्रो फाइनेंसिंग ॾिनी वेंदी आहे, उन सां उहे स्मॉल बिज़नेस पंहिंजा स्टार्ट कंदा आहिनि। उहे हिकिड़ी स्मॉल बिज़नेस जॾहिं तव्हां पाण कुझु कयो था न, तव्हांजी हिकिड़ी सेटिस्फेक्शन हूंदी आहे, तव्हांखे हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी पैदा थींदी आहे ऐं तव्हांजे अंदरि डिपेंडेंस घटि थींदी आहे, ऐं अहिड़े तरीक़े सां क़ौमूं तरक़ी कंदियूं आहिनि। ऐं मूंखे सम्झ में नथो अचे त मैडम ॿुधाईंदा थोरा, अगरि अहिड़ो कोई प्रोग्राम इंटरनेशनली आहे, अगरि इनखे एतिरो रिकग्निशन मिली आहे या एतिरी तारीफ़ थी आहे। जी तंज़ीला साहब, इन शइ जो तव्हां जवाब ॾियणु चाहींदव? लेला बिल्कुलु आउं जवाबु ॾियणु चाहींदसि, लेकिन हिकु तव्हांखे कंदसि, तव्हांखे पंहिंजो जुमिलो वापसि वठिणो पवंदो त हीउ प्रोग्राम सिर्फ़ु बेस्ट जे लाइ न आहे। ऐं इन्हनि 4 सवालनि जो जवाबु ॾींदसि। जी ऐं उन्हनि खे क्लियर कयो त स्किल डेवलपमेंट ते हाणे तव्हांखे इहो मस्ट आहे कि तव्हां हाणे बिस्प ओरिएंटेड प्रोग्राम ठाहे करे रहिया न बिल्कुल बि न तंज़ीला साहिबा, ऐं प्रोग्राम में तॾहिं क्लियर कयो जस्ट उनजो मिसाल आउं ॾियणु चाहियां पई, तहिड़ा प्रोग्राम्स आहिनि ऐं फिज़ा खे आउं उहा ई रिक्वेस्ट कई ऐं उन्हनि जे लाइ जेके बि मुंहिंजी भेण सवाल कया आहिनि, हिकु मतिलबु नुमाइंदे हुजण जे करे, पीपल्स पार्टी जे वर्कर हुजण जे करे मूंखे पाबंद आहियां त हिननि जा जवाब ॾियां। ठीक है, ठीक है ना, ठीक है। पोइ असांखे ख़ैर वञणो स्किल डेवलपमेंट ऐं माइक्रो फाइनेंसिंग जी तरफ़ आहे, जंहिंजी फिज़ा ॻाल्हि कई उहा चयो बि त निकिरी वियो आहे। न बिल्कुल बि न, ख़ैर तव्हां शइ जो जवाब ॾेई वठो। ऐं अदी खे इहो बि तव्हां ऑडियंस खे ज़रूरु ॿुधाइजो त आउं बिस्प जी रिप्रेजेंटेटिव कोन आहियां, लेकिन आउं नुमाइंदा आहियां ऐं सम्झां थी त पार्टी जे हिसाब सां त मां ऑडियंस खे जेको बि केरु सवाल करे उनखे जवाबु ॾियां। जी अॼु पहिरियां ऐं आख़िरी सवाल खां शुरू कंदसि त मुंहिंजी अदी चयो त माइक्रो फाइनेंसिंग जो जेको सिस्टम आहे उनजे थ्रू औरतुनि खे पाण भरो कयो पियो वञे दुनिया में, उन्हनि खे ॿुधायो पियो वञे, उन्हनि खे ज़िमेदारी जो अहसासु ॾियारियो थो वञे। बिल्कुलु ट्रू, 100% एग्रीड, एंड वी हैव अ प्रोग्राम लाइक सरसो। असां वटि हज़ारे एग्जाम्पल मौजूदु आहिनि सरसो जा। यकीनन जेको प्रोग्राम जिते बि हलंदो हूंदो उनमें कुझु शिकायतूं बि हूंदियूं, कुझु ग़लतियूं बि हूंदियूं। असां बीइंग अ पीपल्स पार्टी कॾहिं बि कोन चयो त असां 100% सही आहियूं, या जेको कुझु असां कमु कयो आहे उनमें 100% असां उनखे पूरी तरह सां ट्रांसपेरेंट या बग़ैर के ग़लती जे कयो आहे। यकीनन सरसो में बि जीअं तव्हां चयो शिकायतूं आयूं हूंदियूं ऐं इन्हनि खे सही करण जी ज़रूरत यकीनन हूंदी, लेकिन इहो बि मञण जी ॻाल्हि आहे त असां वटि तव्हांखे शायदि अदी खे ख़बर न आहे, लेकिन तव्हांखे ख़बर आहे त सरसो जूं केतिरियूं सक्सेस स्टोरीज़ मौजूदु आहिनि सिंध में, और तूं कीअं उन ते कमु करे रहियूं आहिनि। मुंहिंजी भेण खे चवंदसि त सरसो खे ज़रूरु चेक कनि। अच्छा, ॿियो उन्हनि चयो त MPA MNA कीअं था मॉनिटर कनि। नो वी कांट, असां नथा करे सघूं। MPA MNA जी ज़िमेदारी सिर्फ़ु इहा आहे तूं कंहिं बि ऑफिस में वञी, रेवेन्यू जी ऑफिस में वञे, पुलिस जी ऑफिस में वञे, इरिगेशन जी ऑफिस में वञी पुछा ॻाछा करे सघे थी, लेकिन लीगली या जेको ओवरऑल फ्रेमवर्क आहे उन में MPA MNA किथे बि फिट कोन थो रहे। टोटली हिनखे पॉलिटिसाइज़ न कयो वञे, इहो कहिड़ी बि तरह सां पॉलिटिसाइज़ करण खां अलॻि रखियो वियो आहे। कोई भी MNA MPA कहिड़ी भी पार्टी जो ओतिरो ही इन में हक़ रखी सके तो जेतिरो पीपल्स पार्टी जो, छो जो इन में किथे भी MPA MNA जे लाइ या पॉलिटिकल पर्सन लाइ का स्पेशल क्वेश्चन न आहे। तव्हां चयो त फॉर्म्स असांखे मिलिया आहिनि, या ही जेके जॾहिं बिस्प शुरू कयो वियो 2008 या 9 जे टाइम में, उन टाइम में इहो कया विया हुआ त जेके फॉर्म्स हुया उहे ॾिना विया हुआ, माण्हू फॉर्म फिल थी आया हुआ, जंहिंमें यकीनन ज़रूरी कोन हो त सभु माण्हू ज़रूरतमंद अची विया हुजनि, जंहिंखे जेको सम्झ आयो। पोइ टाइम टू टाइम इन बिल ते
कुझु मतिलबु टैग लॻंदा रहिया ऐं उहे माण्हू माइनस थींदा रहिया। या तव्हां मार्चिस में वेंदा त तव्हांखे कंप्लेन औरतुनि खां मिलंदी त असांजा पैसा बंदि थी विया। पुछिन लास्ट गवर्नमेंट में जेके माण्हू कुझु आइडेंटिफाई थिया जिन सैलरीज़ खणंदड़ माण्हुनि जे जेके फैमिली मेंबर्स हुया, हींअर तव्हांखे मूं सवेर बि चयो त मूंखे टाइम ॾियो। तव्हांजो डिस्क जो प्रोग्राम न आहे, तव्हांखे डिजिटल सर्वे जो मोकिलियो, लफ़्ज़ इस्तेमालु कयो। डिजिटल सर्वे जेको आहे उहो कनेक्टेड आहे नादरा सां। हर औरत वेंदी जेको डिस्क जो सेंटर आहे उते पंहिंजो थंब एंटर कंदी, बिल्कुलु नादरा सां सिस्टम कनेक्टेड आहे। हू हुनखे आइडेंटिफाई कंदो ऐं सिर्फ़ु 50 साल जी औरत न, सिर्फ़ु एज न, बाक़ी सभु फैक्टर उनमें इन्वॉल्व थींदा ऐं नादरा वटि जेका इंफॉर्मेशन आहे। ठीकु आहे तंज़ीला साहिबा, पार्टी हवाले सां तव्हां जवाबु ॾेई छॾियो। ऐं चाहींदसि इन मौज़ू जी तरफ़ अचो त हाणे जीअं स्किल डेवलपमेंट जी फिज़ा ॻाल्हि कई, या तव्हां जीअं सरसो वारे जो बि मिसाल ॾिनो, त आख़िर तव्हां बि जेको आहे IT ते कमु कयो पिया, त तव्हां आख़िर कहिड़ा छा औरतुनि जे लाइ अहिड़ा डिजिटल प्रोग्राम्स खणी अचो पिया जंहिंमें हुननि जी एम्पावरमेंट थी सघे, या उन्हनि खे का सिखिया मिली सघे, या पंहिंजे यूथ जे लाइ असां गुज़िरियल प्रोग्राम बि कयो हुयोसीं, उन हवाले सां बि असांखे अलॻि प्रोग्राम बि तव्हां सां करिणो आहे, त छा उहे प्रोग्राम्स अची चुका आहिनि ऐं तव्हां इन हवाले सां आख़िर छा कयो पिया? असां जेके स्टार्ट कया आहिनि छोकिरियूं जेके घरनि में वेठियूं आहिनि, छो जो असांजी सिंध में अच्छा तव्हां प्रोग्राम स्टार्ट कयो आहे इन हवाले सां? बिल्कुलु जी, थोरो ॿुधाइजो। टेक वैली जे थ्रू कॉन्ट्रैक्ट साइन करे असांजी ट्रेनिंग हले थी। कोई बि ॿार पंहिंजो पाण खे रजिस्टर करे पंहिंजे घर में ई ऑनलाइन क्लासिस वठंदो ऐं उनजी जेका सर्टिफिकेशन थींदी उहा गूगल जे तरफ़। ऐं उहा ट्रेनिंग कंहिं छाजे हवाले सां आहे? IT जे हवाले सां मुख़्तलिफ़ ट्रेनिंग्स उनमें शामिल आहिनि। वेब डिज़ाइनिंग उनमें शामिल आहे, तव्हांजो मेटावर्स उनमें एडेड आहे। तव्हां इहो स्टूडेंट पंहिंजी मौजूदा क़ाबिलियत मुताबिक़ उनमें अप्लाई कंदो, पोइ उनखां नंढी सी हिकिड़ी टेस्ट ऑनलाइन ई वरिती वेंदी ऐं जेकॾहिं उन टेस्ट में क्वालिफाई कंदो त पोइ हुनखे उते उनजे जेको बि मतिलबु मुंहिंजो रिक्वायर्ड कोर्स हूंदो उनखे सिस्टम ॿुधाईंदो। इट्स अ टोटली सिस्टम बेस्ड ट्रेनिंग। ॿार या छोकिरी पंहिंजे घर में वेही कहिड़े जेको टाइम उनखे कन्वीनियंट आहे उन में हू उनखे अवेल करे मख़सूस तौर छोकिरियुनि जे लाइ प्रोग्राम आहे? इहो यकीनन मुंहिंजो औरत हुजण जे करे मूं बार बार इहो चयो आहे त असां इहो सम्झूं था सिंध जे कल्चर खे ॾिसी इहो औरतुनि जे लाइ खणो। छो जो मर्द त ॿाहिरि निकिरी वञे थो, ॾिसी सघे थो, लेकिन असांजी ही त यानी ऑब्वियसली जेके छोकिरियूं पढ़ी लिखियूं थोड़ियूं घणियूं आहिनि ही उन्हनि जे लाइ आहे न? बिल्कुलु ही उन्हनि जे लाइ। तव्हां IT जी ॻाल्हि कई, IT में उहो माण्हू नथो अची सघे मतलब पढ़े लिखियल ना है। ठीक है, ना बिल्कुल पढ़े लिखियल ना है, अंडरस्टैंडेबल गाल है। पानी जेके यूथ यंग छोकरियों आइन उहे इन प्रोग्राम के परस्यू करे सकन थियूं ऐं उन अच्छा तानो गूगल सा भी को मुआहिदो थियणो हुयो वो थी वयो? इहो ई प्रोग्राम असांजो गूगल बेस्ड आहे जेको टेक वैली जे थ्रू थिए थो। ओके ठीक है। पंहिंजो प्रोग्राम असांजो मूं तव्हां सां ॻाल्हि कई हुई त असां बूट कैंप स्टार्ट कराइण वञूं पिया। ओके ठीक है ना, त उहो प्रोग्राम असांजो स्टार्ट थी चुको आहे। उन प्रोग्राम जी असां यूनिवर्सिटीज़ में मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में सॉरी ब्रिज ट्रेनिंग जेका इंडस्ट्री ऐं IT साइड जी ब्रिज ट्रेनिंग हू सिंध जी 17 यूनिवर्सिटीज़ में स्टार्ट थी वई हली आहे। उहो प्रोग्राम हले थो पियो ऐं उन में जेके यूनिवर्सिटीज़ में ॿार पढ़नि था उन्हनि जो उहा ट्रेनिंग हू पंहिंजी जेके एडवांस कोर्सेस आहिनि जेके अफोर्ड नथा करे सघनि उन्हनि जे लाइ तव्हां हलायो पियो उहे फ्री ऑफ कॉस्ट उन्हनि जा स्केड्यूल सेट करे जिते जे यूनिवर्सिटीज़ में IT डिपार्टमेंट मौजूद आहे 17 यूनिवर्सिटी। अच्छा जिते IT टेक्नोलॉजी ऐं डिजिटाइजेशन जी ॻाल्हि हले थी असां सां गॾु शहज़ाना साहिबा ॻाल्हि आहे। अञा बि हिकु प्रोग्राम जेको मूं तव्हांखे ॿुधायो हुयो बूट कैंप उहो असांजो फर्स्ट ईद खां पोइ स्टार्ट थियण वारो आहे। जेके उहे ॿार जेके IT जा जिन यूनिवर्सिटी में बि मौजूद न आहिनि, पढ़ी चुका आहिनि या मैट्रिकुलेशन वग़ैरह कई अथनि, थोरो घणो IT जो नो हाउ आहे, उन्हनि जे लाइ जेका हर डिवीजन बेस्ड असां पायलट अप्लाई जेका पंहिंजो गवर्नमेंट जी वेबसाइट आहे IT वारे डिपार्टमेंट जी उन ते वञी करे सघनि था, उन ते मौजूद आहे। ठीक आहे, चलो ठीक है, ओके। अच्छा शहज़ाना साहिबा भी मौजूद आहिनि, उन्हनि जो भी इन हवाले सां ताल्लुक़ आहे, हू डिजिटली पंहिंजो वॾो इन्फॉर्म्ड रहनि थियूं ऐं ॿियो इंक्यूबेशन सेंटर के भी हू मैनेज कनि थियूं। आप तव्हां छा था सम्झो शहज़ाना साहिबा त ही पंहिंजो डिजिटली या टेक्निकली असां पंहिंजी औरत खे कीअं अपलिफ्ट कयूं? जेके प्रोग्राम्स मैडम तंज़ीला ॿुधाया उन्हनि खे अवां कीअं ॾिसो था उहे इनफ आहिनि पंहिंजी यंग छोकिरनि खे एम्पावर करण लाइ, अपलिफ्ट करण लाइ, फ़ाइदा थी सघनि था, या तव्हांजो इन हवाले सां छा चवणु रहंदो? जी ॾिसो मैडम बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे कि डिजिटली बि असांखे एम्पावर करणो पवंदो जेके फीमेल्स आहिनि उन्हनि खे, उन सां गॾु गॾु असांखे ट्रेडिशनल बिज़नेसिस खे बि अॻियां वधाइणो पवंदो। उन करे जो अगरि तव्हां
रेट ॾिसो असांजो इन्फ्लेशन जो, त उहो तक़रीबन अॼु जी डेट ताईं 34.5% आहे इन्फ्लेशन पंहिंजे पाकिस्तान में। त को बि घर एतिरो सक्सेसफुली नथो हली सघे जेसि ताईं मेल ऐं फीमेल ॿई गॾिजी करे कमु नथा कनि। ठीकु आहे। ॿई अगरि फीमेल पंहिंजो सपोर्ट कनि था पंहिंजी फैमिली खे, त ई हिकिड़ो घर सुठे तरीक़े सां हली सघे थो ऐं हुनजी निशानुमा सुठी थी सघे थी। अच्छा, हिते मूंखे माफ़ कजो, मां हिकु सवाल थोरो ऑडियंसिस पंहिंजो व्यूअर्स जे क्लियर थियण जे लाइ पुछी चाहियां थी, त पंहिंजो व्यूअर्स या पंहिंजी आम आवाम सम्झे थी त जेकॾहिं सरकारी नौकरी मिली वञे यानी बिज़नेस जे मुक़ाबले में, त उहा वॾी सुठी ॻाल्हि आहे। सरकारी नौकरी खे ऑलरेडी असांजे समाज में ॾाढो सुठो सम्झो वेंदो आहे, त उन में मतिलबु पूरी लाइफ जेको आहे ज़िंदगी आहे असांजी सेट थी वञे थी। कारोबार जी तरफ़ माण्हुनि जो एतिरो रुझान आहे, यानी हुनखे सरकारी नौकरी जे मुक़ाबले में पसंदि नथा कनि, त उन वाले सां जेकॾहिं तव्हां कुझु अहिड़ा पॉइंट्स ॿुधाए वठो जेके अपीलिंग हुजनि माण्हुनि जे लाइ, त हू पंहिंजो कारोबार स्टार्ट करे सघनि महांगे दौर में। ॾिसो, कारोबार में त रिस्क आहे ऐं जेतिरो रिस्क आहे ओतिरो फ़ाइदो बि आहे। त एतिरी त दिलि ॿधणी पवंदी माण्हुनि खे त भई असांखे थोरो घणो रिस्क खणंदासीं त इनशाला असां अॻियां हली करे हुनजो डबल मुनाफ़ो बि कमाईंदासीं। सो ज़ाहिर आहे हिकिड़ो त तव्हां वटि अगरि स्किल्स सुठियूं आहिनि ऐं तव्हां पंहिंजो पाण, अच्छा हिकिड़ी इहा बि ॻाल्हि आहे त जॾहिं असां पंहिंजे नंढे हूंदे खां ई या पंहिंजे एजुकेशन में उन मोटिवेशन खे रखूं त तव्हांखे जॉब न आहे करणी, तव्हांखे कारोबार करणो आहे, त डेफिनेटली उहो ॿार जो ज़हन जेको आहे न हुन तरीक़े सां हलंदो। ऐं तव्हांखे हिकिड़ी बिल्कुलु इलाही इंट्रस्टिंग ॻाल्हि ॿुधायां, असां वटि हिते जेको इंक्यूबेशन सेंटर आहे हैदराबाद में, उते नॉर्मली त असां जेके आहिनि उहे ग्रेजुएट जेके हूंदा आहिनि ॿार उन्हनि खे या उन खां अलावा जेके बिज़नेस कनि पिया ऑलरेडी उन्हनि खे इंक्यूबेट कंदा आहियूं। पर हिते असां हींअर हिकिड़ो समर कैंप स्टार्ट कयो आहे जेको ॿारनि जे लाइ तक़रीबन 5 साल खां वठी 12 साल जी या 15 साल जी उमिरि ताईं जा ॿार आहिनि ऐं उन्हनि खे असां टेक्निकल ट्रेनिंग ॾियूं था। उन्हनि खे रोबोटिक्स ते कमु करायो वञे पियो। सो मतिलबु हैदराबाद में जेकॾहिं असां जी हैदराबाद में बिल्कुल ठीक है। ऐं जो छा तरीक़ो आहे, उन जो छा तरीक़ो आहे वालिदैन पंहिंजा ॿार तव्हांजी तरीक़ो? जी जी बिल्कुल, असां उन जो हिकिड़ो ही असांजो फर्स्ट इनिशिएटिव हो, उनजो जो NIC हैदराबाद असांजो स्टार्ट थियो आहे 2022 में, 2022 अगस्त खां असांजो स्टार्ट थियो आहे। त ही जेको फर्स्ट समर आयो आहे असांजे प्रोग्राम में, त हुन में असां हिकिड़ो समर कैंप रखियो जंहिंमें उन्हनि ॿारनि खे असां उहा तरबियत ॾिनी आहे कि हू कहिड़े तरीक़े सां रोबोटिक्स सां इन्वॉल्व थी सघनि था, हुननि जी मोटिवेशन उन्हनि खे वधाइणु, उन्हनि खे अची करे स्पीकिंग फ्री ऑफ कॉस्ट आहे ही प्रोग्राम? न, उहो प्रोग्राम जेको आहे उहो पेड आहे। उनखां जो रोबोटिक्स ते जेको कमु कनि पिया त उन जे लाइ असांखे ट्रेनर्स हायर करणा पिया आहिनि, त डेफिनेटली उन जे लाइ उहो पेड आहे। सो अहिड़े तरीक़े जा प्रोग्राम्स आहिनि जिन खे असां शुरू खां वठी मतिलबु ॿारनि वारे ज़हन खे अगरि तव्हां बिज़नेस जी तरफ़ मोड़ींदव, उन्हनि खे उहा नॉलेज ॾींदव त डेफिनेटली उन्हनि खे उहो कॉन्फिडेंस बि ईंदो ऐं बाय द टाइम जॾहिं उहे वॾा थियनि था त उहे डेफिनेटली बिज़नेस खे वधीक प्रिफर कंदा। उनखां जॾहिं असां शुरू खां ई नंढे हूंदे खे ही उमिरि खां ॿार खे चवंदा त ही न कयो, इन में ही थी वेंदो या मतिलबु उनखे उहो डप अगरि असां ख़तम करे छॾियूं त डेफिनेटली हू अॻियां वधी करे ऐं पंहिंजो कुझु रिस्क खणण जे क़ाबिल थी वेंदा। ठीक शहज़ाना साहिबा, इहो तरीक़ो आहे। ऐं उनखां अलावा जेको इंक्यूबेशन सेंटर आहे उहो बिज़नेस में फीमेल्स खे इलाही सपोर्ट कंदो आहे। असां वटि बाक़ाइदा कोटा हूंदी आहे, कोटा न चवंदसि लेकिन उहो स्पेसिफिकली फील्ड हूंदी आहे, उन्हनि खां असांखे पुछियो वेंदो आहे त ही तव्हां वटि केतिरा फीमेल ओन्ड स्टार्टअप्स आहिनि। असांखे बैलेंस रखिणो आहे कि जेतिरा मेल आहिनि त ओतिरा फीमेल बि हुजनि। सो असां पंहिंजे तौर ते सभिनी खे मिलाए करे ऐं गॾु इक्वली हलाइण जी कोशिशि कंदा आहियूं। ठीक आहे। जेको तव्हां कयो पिया प्रोग्राम्स जी ॻाल्हि कई ऐं तव्हां पंहिंजो बिज़नेस मतिलबु कीअं अपीलिंग थी सघे थो उहो बि तमामु सुठो हुयो। पंहिंजो फिज़ा साहिबा कॉन्क्लूडिंग रिमार्क्स तव्हां जे करे ॾियणु चाहियो त प्लीज़। जी, मां एंड में इहो ई चवणु चाहींदसि त असांजी जीअं अदी बि चयो त असांजी पॉपुलेशन जो हिकिड़ो वॾो हिसो जेको आहे उहो औरतुनि ते, ख़वातीन ते, छोकिरियुनि ते मुश्तमिल आहे ऐं अनफॉर्चुनेटली त असां जेको आहे असांजो इकनॉमी में कॉन्ट्रीब्यूशन एतिरो न आहे जेतिरो हुजणु खपे। त उन सां छा थो थिए त ओवरऑल असांजी इकनॉमी ते बि नेगेटिवली इफेक्ट पए थो ऐं औरत जी जेका हिकिड़ी एम्पावरमेंट आहे ज़हनी तौर ते पंहिंजो पाण कमाइण या उहो जेको कॉन्फिडेंस आहे उहो बि लूज़ थिए थो ऐं उनजी जेका ज़िंदगी आहे उहो बसि किचन ऐं ॿारनि ते महदूद थी सघे थी। ज़रूरी न आहे तव्हां अगरि जॉब नथा करे सघो, तव्हांजा ॿार आहिनि, तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि, तव्हां बिज़नेसिस जी तरफ़ अचो। हाणे त ऑनलाइन अहिड़ो सॼो सिस्टम थी वियो आहे, तव्हां घर वेठे कोई नंढो कोर्स करे करे तव्हां घर वेठे ई माण्हू छोकिरियूं वेबसाइट्स थियूं हलाइनि, बिज़नेस थियूं कनि, कपिड़ा थियूं सेल कनि, अपॉर्चुनिटीज़ आहिनि। जी बिल्कुलु, आई थिंक मोटिवेशन जी बि ज़रूरत आहे, असांखे पंहिंजे औरतुनि खे पंहिंजी ख़वातीन खे मोटिवेट करण जी ज़रूरत आहे ऐं अवेयरनेस जी बि ज़रूरत आहे। ठीकु आहे, मोटिवेशन ऐं अवेयरनेस जी ज़रूरत आहे। शाहिदा साहिबा कॉन्क्लूडिंग रिमार्क्स ॾिजो प्लीज़। जी, मां इहो चवणु चाहींदमि त असांजी जेके बिज़नेस करण वारी औरतूं आहिनि उन्हनि खे प्रमोट कयो, जीअं असांजी चेंबर ठहियो आहे उनखे प्रमोट कयो, गवर्नमेंट खां अदी
तंज़ीला खां बि इहा रिक्वेस्ट कंदमि त तव्हां बि अचो ऐं ॾिसो असांजी औरतूं केतिरो कमु कनि पियूं ऐं ॿी त असांजे जेके बैंक्स जा लोन्स वग़ैरह आहिनि उन्हनि में थोरी सी लीनियंसी हुजे असांजे औरतुनि खे स्पेशली अच्छा उते औरतुनि जे लाइ स्पेशली हिकिड़ो कंप्लेन बॉक्स हूंदो आहे पर उन ते अमल घटि पियो थिए त उन्हनि खे लोन्स में ॾाढी तकलीफ़ थींदी आहे ऐं लोन्स मार्कअप एतिरो हूंदो आहे जो उहो अफोर्ड न करे सघंदियूं आहिनि सही त सोची करे पोइ उहो हटी वेंदियूं आहिनि त भई मां लोन नथी खणी सघां त मां बिज़नेस खे अॻिते कीअं हलायां त इहे तमामु सुठी ॻाल्हि कई तव्हां सही त हो असांजी औरत खे जेकॾहिं अॻिते वधाइणो आहे त बजाए इन जे जो असां उन्हनि खे पिणण ते हलायूं उन्हनि खे तव्हां अहिड़ा लोन्स ॾियो हुननि खे तव्हां मां इहो न चवंदमि त 20 साल जी या 50 साल जी या 30 साल जी माई खे तव्हां पैसा न ॾियो उन्हनि खे बि ॾियो उन्हनि जो बि राइट आहे छो जो हो बि उन जो हक़दार आहिनि जहिड़ी असां इकोनॉमिकली हींअर कंडीशन लॻी पई आहे त उन में हर मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़ो ॿार बि उन जो हक़दार आहे उहा शइ फ़ाइदो ॾिए पई पर ॻाल्हि इहा आहे त एम्पावर कजे पंहिंजे पेरनि ते बीहारिजे पेरनि ते बीहारियो तव्हां उन्हनि खे बि ॾियो मां इन शइ जी मुखालफ़त कंदमि त अदी चयो त 30 साल या 20 साल वारनि खे न वञनि त मां चवंदमि न उन्हनि खे बि तव्हां ॾियो पर उन हिसाब सां ॾियो त उहो उन मां कुझु कनि सही आहे बसि हिकिड़ो असां वटि हींअर तक़रीबन औरतूं जेके आहिनि जीअं पैसा मिलंदा आहिनि शॉपिंग करे वरी घर वेंदियूं आहिनि वरी उहा शइ ख़तमु वरी ॿिए 3 महीने जे इंतज़ार में वेही रहंदियूं आहिनि ख़तमु थियणु खपे ऐं औरतुनि खे करिणो आहे त अॻिते वधिणो पवंदो ऐं उन्हनि खे एम्पावर करण जे लाइ बैंकुनि जा जेके लोन्स चाहे स्कीमूं आहिनि उन्हनि खे वधाइणो पवंदो ऐं चेंबर सां कोलेबोरेशन करिणो पवंदो गवर्नमेंट खे त छो जो उते रजिस्टर्ड बिज़नेस वूमेंस आहिनि ऐं उहे रजिस्टर्ड बिज़नेस वूमेंस जेके आहिनि ॿियनि लेडीज़ खे असांजे जेके आर्टिज़न्स आहिनि उन्हनि खे बिज़नेस थियूं ॾियनि ठीकु आहे तमामु आख़िर में तमामु अहम ऐं इम्पॉर्टेंट ॻाल्हि कई लोन वारी ख़ासि करे मार्कअप एतिरो हुजे थो जो जेका औरत पंहिंजो बिज़नेस स्टार्ट करणु चाहे थी उनखे ॾाढी ॾुखियाई पेश अचे थी उहा अफोर्ड नथी करे सघे जेकॾहिं इन्हनि मामलनि में बि हुकूमत खे जीअं शाहिदा साहिबा जहिड़ियूं औरतूं आहिनि या इहे सभु चवनि थियूं त उन्हनि खे थोरो लीनियंसी जेको आहे ज़रूरु मुहैया करणु घुरिजे बहरहाल मां सभिनी महिमाननि जी वॾी महिरबानी तंज़ीला साहिबा सां मौजूदु हुयूं शाहिदा राजपर साहिबा फिज़ा साहिबा जेके बि महिमान असां सां मौजूदु हुया शहज़ाना साहिबा समेत तव्हांजी महिरबानी त तव्हां असांखे मुख़्तलिफ़ सॉल्यूशन्स ॾिना ऐं कहिड़ा मसइला कहिड़नि जॻहियुनि ते मौजूदु आहिनि जेकॾहिं का औरत स्टार्ट करणु चाहे थी कारोबार हिकु त उनखे रजिस्ट्रेशन जो मसइलो अचे थो ऐं ॿियो जेकॾहिं हू लोन खणी करे करणु थी चाहे त मार्कअप वॾो आहे त हुन में बि सोच में पइजी थी वञे पर प्रोग्राम जो मक़सदु इहो त हुकूमत कुझु अहिड़ा प्रोग्राम्स या अहिड़ा उपाव खणी अचे जीअं तंज़ीला साहिबा बि कुझु ॿुधाया त IT जे तरफ़ां हुननि कुझु मख़सूस तौर ते छोकिरनि जे लाइ प्रोग्राम्स स्टार्ट कया आहिनि जेका तव्हां वेबसाइट ते वञी करे पंहिंजो पाण खे हुन में एनरोल कराए सघो पिया सो सॉल्यूशन्स मौजूदु आहिनि थोरी तवजा जी ज़रूरत आहे ऐं हुकूमत जेकॾहिं कमु नथी करे त असीं सवाल करण जे लाइ वेठा ई आहियूं उन्हनि खां असीं सवाल तेसीं ताईं कंदा रहंदासीं जेसीं ताईं सॉल्यूशन्स या उन्हनि मसइलनि जो हल नथो निकिरे सो इजाज़त ॾींदा मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते अल्लाह हाफ़िज़